सरवड़ी जमायत जे रूहानी पेशवा मटियारी ज़िले जे MNA मखदूम जमील समा पारां मटियारी ज़िले जे ॿिनि सहाफ़िन खे भले पार उमरो कराइण लाइ क़ुरानदाज़ी जी तक़रीब मखदूम हाउस उठास बंगले ते थी गुज़री, जंहिंमें मटियारी ज़िले जे वर्किंग सहाफ़िन वॾे अंग में शिरकत कई। थियल क़ुरानदाज़ी में सहाफ़ी मोहम्मद जुमन चवाण ऐं सहाफ़ी अकील भंवरो जा कुणा निकिता। सरवरी जमायत जे रूहानी पेशवा ऐं MNA मटियारी मखदूम जमील समा तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त मटियारी ज़िले जे सहाफ़िन लाइ WhatsApp ग्रुप ठाहियो वियो आहे, जंहिंमें सहाफ़ी पंहिंजा मसइला रखनि जीअं उन्हनि मसइलनि जे हल लाइ कोशिश कजे। मटियारी, खंडू, खैबर, उडेरो, भिड़शा, हाला, न्यू सईदाबाद समेत ज़िले जे सभिनी सहाफ़िन जा मसइला जल्द हल कराया वेंदा। तक़रीब में मखदूम जमील समा जे कोऑर्डिनेटर सैयद मुमताज़ शाह, नदीम दाहिरी, गुल मोहम्मद पंवर, पोढ़ियो दाहिरी समेत सहाफ़िन फिदा हुसैन सोलंकी, अब्दुल करीम मेमण, रुस्तम समूह ऐं ॿियनि शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची